नवाज़ न्यूज़ में भलीकार हूँ संजा सैयद ऐं बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। मुल्क में कोरोना वायरस लगे 10 मरीज़ फौतन जो अंग 28,608 थी वो 24 कलाकनि दौरान 460 नवा केस रिपोर्ट। कोरोना वायरस की शरह 1.11 सैकड़ो रही। The bill further to amend the Elections Act 2017, the Election Second Amendment Bill 2021, be forthwith passed, Mr. Speaker, forthwith be passed. All those in favor say aye. All those in say no. I think ayes have it in Kashmir. The motion is adopted and the bill is passed. हुकूमत ऐं अपोज़िशन जे सख़्त गोड़ ऐं एहतजाज बावजूद चूंड सुधारनि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण ऐं कुलभूषण यादव खे अपील जो हक़ ॾियण बाबति बिल मंज़ूर कराए वरिता। मंज़ूर थियल बिल तहत ईंदड़ आम चूंडनि में EVM जे इस्तेमाल जी इजाज़त हूंदी। समुंड पार पाकिस्तानी इंटरनेट वोटिंग ज़रिए चूंडनि में हिसो वठी सघंदा। आलमी अदालत इंसाफ़ नज़रसानी बिल 2021 में मंज़ूर कयो वियो, जंहिं तहत कुलभूषण यादव खे सज़ा ख़िलाफ़ अपील जो हक़ हूंदो। ऐवान फ़ौजदारी कानून में तरमीमी बिल 2021 में मंज़ूर करे वरितो। बिल तहत जिनसी ज़्यादती जे जवाबदारनि खे नामर्द कयो वेंदो। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में बिलनि जी मंज़ूरी दौरान अपोज़िशन जो सख़्तु एहतजाज, स्पीकर जी डाई साडो नारेबाज़ी, एजेंडा जूं कापियूं फाड़ियूं वयूं। ऐवान मां वाकआउट वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद ऐं नून लीग जो मुर्तज़ा जावेद अब्बासी हथें पइजी विया। हिक ॿिए खे धिका। गॾियल ओपोज़िशन इलेक्शन तरमीमी बिल समेत समूरनि बिलनि खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। स्पीकर असद कैसर खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे संदसि ख़िलाफ़ बेतमादी रिथाइण जो इशारो ॾेई छॾियो। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत धांधली ऐं धाबे सां समूरा बिल बिलडोज़ कया। असांजी ॻाल्हि न ॿुधी वई, इन करे बाइकॉट ते मजबूर थियासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां बिल मंज़ूर कराइण लाइ 222 वोट हुजण लाज़मी आहिनि। गॾियल इजलास में हुकूमत जी कामयाबी नाहे थी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त PTI पहिरें ॾींहं खां वेंटिलेटर ते हुई, हाणे अञा उहा पुॼाणी जे वेझो आहे। टिनि जजिस नवाज़ शरीफ़ जी बेगुनाही साबित कई, पर संदसि सज़ा अॼु ताईं बरक़रार आहे। नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म थी करे अदालत में पेश थी सघे थो त अॻूणो जज साकिब निसार कानून खां मथां न आहे। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ़ बाबति इंकशाफ़ कंदड़ अॻूणो चीफ जस्टिस क़ुरान पाक ते हथ रखी बयान ॾियण लाइ बि तयारु आहे। साकिब निसार बि पाक किताब ते हथ रखे पंहिंजे बेगुनाही साबित करे। T20 वर्ल्ड कप दौरान उॾामंदड़ जस्टिस फॉर बलूचिस्तान जो बैनर उन करे शेयर कयो हो त उन में बलूचिस्तान लाइ इंसाफ़ जी घुर कई पई वञे। उन बैनर पुठियां कंहिंजो हथ न हो, मूंखे अंदाज़ो न हो।